अकाउंट के सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते क्लिक करे असांजी नई वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कंदा। कचहरियुनि जी ज़रूरत अॼु जी हालतुनि में तमामु अहम आहे, छाकाणि त अॼु हालतूं वधीक पेचीदह थींदी पियूं वञनि। मां ऐं कामरेड हाशिम खोसो वेठा हुआसीं प्रेस क्लब ते, त टीवी ते ख़बरूं पिए हलियूं त मोरे में ई हिकिड़े पुट जे हथां पीउ क़तलु थियो आहे। कराची जी वॾी लाॻी थी ख़बर ही त हिकिड़ी औरत पंहिंजे बचे खे चमाड़ तां हेठि किरायो आहे। त अहिड़े क़िस्म जा वाक़ियात थियनि था, पर इन्हनि वाक़ियनि खे सम्झिजे कीअं, इन्हनि वाक़ियनि खां बचिजे कीअं, छाकाणि इन सॼे मामले जो शिकार असां था थियूं। इन जो हिकिड़ो पहलू जेको असांखे जन ही जहान जोड़ियो आहे, जेके हिन निज़ाम खे हिन दुनिया खे हलाइनि पिया हुकुमरान, उहे था ॿुधाइनि। उन्हनि जी टीवी थी ॿुधाए, उन्हनि जो इल्मु थो ॿुधाए, उन्हनि जूं अख़बारूं थी ॿुधाए। हिकिड़ो ॿियो पासो आहे जेको असांजो आहे, उहो असांजो हिकिड़े दौर में असांजूं ओताकूं हूंदियूं। उन्हनि ओताकुनि ते असां गॾु वेहंदा हुआसीं, ॿारड़ा बि वेहंदा हुआ, नौजवान बि वेहंदा हुआ। पोइ उते असां पंहिंजा मामला बि निबेरींदा हुआसीं, कचहरियूं बि कंदा हुआसीं, मामला सम्झंदा हुआसीं, ऐं नौजवान उतां सिखंदा हुआ, ॿारड़ा बि उतां सिखंदा हुआ। उहो सिलसिलो टुटो आहे। हिन दौर में उन सिलसिले खे न सिर्फ़ु जोड़ण जी ज़रूरत आहे, बल्कि अॼु जूं हालतूं तब्दील आहिनि ऐं ईअं किथे किथे लॻंदो आहे त असां नवनि मसइलनि खे पुराणनि तरीक़नि सां ॻोल्हण जी या हल करण जी कोशिशि पिया कयूं। त इते ज़रूरत आहे त असां नवनि मसइलनि खे नवनि अंदाज़ सां सम्झूं। त इहा औरत जेका पंहिंजे बचे समेत चमाड़ तां टपो थी ॾे, उन जे बारे में इहा ख़बर ई त उहा बेवाह हुई। त असां जंहिं निज़ाम में, जंहिं समाज में रहूं था, उते बेवाह अॼु जी हालतुनि में कीअं ज़िंदगी गुज़ारींदी हूंदी, उन जो ज़िम्मेवार केरु आहे? मसलन सिधे रस्ते सां जेकॾहिं असां ॾिसंदासीं त थी सघे थो असां न ॻोल्हे सघूं, पर इन में रहनुमाई असांजी किथां थींदी? त पोइ उन में असांजी रहनुमाई भिटाई करे थो। मसलन ॿ सिटरूं आहिनि, झंगल हलिया से न भुलिया, झंगल हलिया से न भुलिया, राह हलिया फुरजन। कहिड़ी ॻाल्हि आहे? झंग जेके वञनि था उहे नथा फुरजनि, जेके राह हलनि था उहे भुरजनि था। ओझड़ से न पवनि, ॿई जनी छॾियूं, जन ॿई जहान छॾिया, ॿई दुनियाऊं छॾियूं। का नई दुनिया, को नई राह। इहो असां वटि हूअं रवाज हूंदो आहे, या असां वटि आम सम्झ इहा आहे त बाबा जेको रस्तो ठहियल आहे उन सां हलंदासीं। बाबा उन सां त फोरू वेठा, उन्हनि खे ख़बर आहे त बाबा माण्हू हितां ई गुज़रंदा, हुननि रस्ता बि हुननि ठाहिया त पोइ असांखे मंज़िल ते पहुचणो आहे, त पोइ असांखे ॿिया झंग जा रस्ता, उहे रस्ता जिथां न गुज़रियो हुजे को। त इहो पासो, यानी एहसासनि जो जेको पासो हूंदो आहे, उहो एॾो वसी हूंदो आहे जो उहो हर पासे खां उनखे खोले सघिजे थो। त अॼु सिंध जे अंदरि जेकी फुरलुट थिए पई, असांजा थर खां वेंदे ग्वादर ताईं ज़मीनूं असांजूं खसजनि पियूं। तेल गैस असां वटि आहे, जंहिं ज़िले में गैस निकिरे थो, पेट्रोल निकिरे थो साणगढ़, उते 70% माण्हू जेके आहिनि गुरबती लाइन खां हेठि ज़िंदगी पिया गुज़ारी। त इहो जेको अॼोकी औरत वारो मामिलो आहे, इनखे इन सॼे मामले सां ॻंढे जॾहिं निरसंदासीं, ऐं इन राह में उहे कहिड़ा माण्हू आहिनि जेके उन इहा जेकी चोरी पई थिए असांजी, जंहिं चोरीअ जे करे असां अहिड़ी ज़िंदगी पिया गुज़ारियूं जंहिंमें असां अकेला आहियूं, लखनि किरोड़नि में अकेला आहियूं। त उन में असां ॻंढिजूं कीअं, जुड़ूं कीअं, असां में प्यार कीअं अचे? मसलन प्यार छा आहे? वरी जेकॾहिं सवाल कजे, प्यार इहो आहे त असां सम्झी सघूं। उन जंहिं न्याणीअ 6 माड़ तां टपो ॾिनो आहे उनखे बि सम्झी सघूं। पर वेझर में कुझु हारी खानदाननि थर जे अंदरि ख़ुदकशियूं कयूं, सॼे खानदान जे खानदान ख़ुदकशियूं कयूं। जेकॾहिं असांखे प्यार आहे उन्हनि सां, त पोइ असां उन्हनि खे बि सम्झूं। खोड़ सारा माण्हू रस्तनि ते दाहूं था कनि, असां उन्हनि खे सम्झूं। खोड़ सारा सियासी कारकुन जेके खंभिजी था वञनि, ग़ाइब थी था वञनि, छो, छा, कहिड़ो मसइलो आहे, छो था खंभिजनि? को न को मामिलो त आहे न। तव्हां
हिते जेकॾहिं को सियासी कारकुन आहे या को अहिड़ी ॻाल्हि करे त उहो खंभिजी थो वञे, पर साॻी जॻह ते सवे माण्हुनि जा क़ातिल सरेआम आज़ाद पिया घुमनि। इहा ई दुनिया आहे न, सिधो रस्तो इहो ई आहे न। त भिटाई इते ई चए थो त बाबा सिधे रस्ते न, हाणे ॿियो रस्तो वठि, उहो रस्तो वठि जेको ॿिए न वरितो हुजे। त हिन लतीफ़ी कचहरी जो जेको मक़सदु आहे त असां सियासी मामलनि खां खणी हटिजे, असां सिधी सियासी ॻाल्हि, सियासी पार्टी ॻाल्हि थोरी घणी हूंदी, पर घटि में घटि असां सभिनी जो ॾुख हिकिड़ो आहे ऐं असां इहे पंहिंजा ॾुख, इहे अहसास सम्झणु सिखूं। उन में असांजी रहनुमाई केरु थो करे, उन में भिटाई रहनुमाई थो करे, उन में सचल रहनुमाई थो करे, उन में ॿिया खोड़ सारा साथी आहिनि उहे रहनुमाई था कनि। ऐं उन सिलसिले में असां कुझु सियासी दोस्तनि खे दावत ॾिनी आहे, कुझु ॿियनि, जंहिंमें जीअं सिंध महाज जो कामिड़ हाशिम खोसो हिते आयल आहे, उहो पंहिंजी ॻाल्हि रखंदो। असांजी तबक़ाती जदोजहद में हारी कमेटी में हारियुनि जी जदोजहद में वॾो रोल रहियो आहे साईं मसरूर चांडी जो, उहो हिते ॻाल्हि ॿोल रखंदो। लतीफ़ ते असांजी पार्टी जो अॻुवान अहमद ख़याम फैज़ कीरियो, उहो पंहिंजी ॻाल्हि रखंदो। थोरी घणी इहा ॻाल्हि ॿोल थींदी। उन ॻाल्हि ॿोल खां पोइ वरी जेके ॿिया सुघड़ आहिनि असांजा फ़नकार आहिनि, इहा बि ॻाल्हि कंदासीं। सॼी राति पंहिंजी आहे, सियारो आहे, तव्हां मां उमेदु कंदासीं त तव्हां असां सभु गॾिजी असां हिक ॿिए खे सम्झण जी कोशिशि कंदासीं त जीअं असां हिक ॿिए सां प्यारु करे सघूं। तव्हांजा लख थोरा महिरबानी, तव्हां आयव।